नवाबशाह में जेकी गुज़िरियल 1.5 महीने खां वठी बारिश जो सिलसिलो जारी आहे, पर नवाबशाह समेत सॼे सिंध में चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया जी बदतरीन बद इंतिज़ामी करप्शन ज़ाहिर थी आहे, जिते सॼी सिंध तबाह ऐं बर्बाद थी विया। उते नवाबशाह शहर तोड़े उन जूं 2 राड़ियूं मुकमिल तौर ते तबाह थी वियूं। 90 सैकड़ो जेके ग़रीब आहिनि उहे उन्हनि जा घर रही पिया, उन्हनि जा फसल तबाह थी विया आहिनि। उहे लॾ पलाण जे चकर में आहिनि, उनखे किथे अजो नथो मिले। रोडनि रस्तनि ते जेके आहिनि से उहे बेयारो मददगार वेठल आहिनि। मुसलसिल असां कवरेज कयूं था, पर जेकी इंतिज़ामिया आहे, डिप्टी कमिश्नर हुजे, हितां जा एमपी हुजनि, हितां जा चूंडियल नुमाइंदा हुजनि, चेयरमैन काउंसलर, हुननि जो जेको सुतल ज़मीर आहे अञा ताईं जाॻियो न आहे। ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि दरपदर, हिन वक़्तु असां जन्नत कॉलोनीअ में मौजूदु आहियूं। हीअ तव्हां पाणी ॾिसंदो त हीअ मुकमिल तौर ते जन्नत कॉलोनी, हिन पासे फ़क़ीर जे खुईअ जो क़दीमी ॻोठ आहे। हीअ कॉलोनी जेकी आहे दौड़ रोड सां वञी पाणी लॻे थो, कंटिन्यूअसली पाणी आहे। हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं, हिते जा सियासी अॻुवान बि हिते मौजूदु आहिनि जेके हिते आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था चवनि त हीअ पाणी कॾहिं खां बीठो आहे ऐं ॿुधाए पियो वञे त बाअसर माण्हू पंहिंजे ज़मीननि जो पाणी बि कढनि था, त छा सूरत हाल आहे निसार? साईं, सूरत हाल हीअ आहे त जॾहिं खां बरसाति पई आहे, को बि हिन हुकूमत ज़िले वटि को बि मैनेजमेंट हिननि नाहे कयो। ऐं ही फ़क़ीर जी खुई आहे, ही जन्नत कॉलोनी आहे, काजरी फार्म आहे, कोड़ो खान आहे, ही पाणी हेठि अची विया आहिनि। ऐं पाणी जा जेके वरी होदनि ऐं पाइपनि उहे उतां फाटी पिया आहिनि। हींअर असां सुबुह खां वेठा आहियूं, पाणी चढ़ंदो वञे पियो। 4 चकर DC हाउस ते फ़ोन कई आहे, DC मिलण लाइ उते ऑफिसूं पंहिंजूं ॿोड़ियो वेठा आहिनि। AC कोन्हे, मुख़्तियार कोन्हे, कार कोन्हे, को करप्शन जी इंतिहा थी आहे, माण्हू मरनि पिया। हिननि खां पाण पुछाणो कयूं DC साहिब खां त कहिड़ी तो सोसाइटी अहिड़ी जेको ही तोखे टेंटियूं मिलियूं आहिनि, तूं वॾेरा शाही खे विराईंदो वती पियो, पर जेके ग़रीब आहिनि हिते जे 20 टेंटियूं हणे आहे। ऐं हुते पाणी बहितर जेको सो पीअण जो हुजे आहे त घटि में घटि को मैनेजमेंट त हुजे आहे न। असीं चऊं था फौरी तौर ते, जे न त DC हाउस जो घेराव थींदो। DC या कमिश्नर मुख़्तियारकार TMO उन पाणी खे जेको आहे 3 ॾींहं आहे माना पाइप फाटी पियो आहे, उन खे बंदि नथा कराए सघनि। ऐं जेको बि माना सामान आहे सिर्फ़ु सरकारी हाउस ते उते सामान जमा आहे। ऐं हिननि पंहिंजा जेके बि आहिनि डेरा वॾेरा जेके बि आहिनि माना चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि, उन्हनि खे जेको आहे उन्हनि ॾिनो आहे। उहे जेके आहिनि पंहिंजी मनमानी पर माण्हू खे को राशन, को तंबू, को मच्छरदानी मिली? सही, असीं कसम साख सां चऊं था त माना हिते को बि जेको आहे चूंडियल नुमाइंदो अञा ताईं न पहुतो आहे। कुछ ही न बचो आहे। असां सिर्फ़ रोड ते वेठा आहियूं, असांजी कोई मदद करण जे लाइ तयार ई न आहे। न तंबू मिलियो आहे, न मच्छरदानी। बस फोटो हिकिड़े लाइ का मदद न आहे। सिर्फ़ु मशीनूं कोन के, कुझु बि कोन्हे को। मच्छर एॾा आहिनि, हद खां वधीक। लाइट जो इशू आहे उहा कान्हे, गैस न आहे, मगर बदकार का ॻाल्हि। छा सूरत हाल आहे? बस हिते पाणी लॻो पियो आहे, ग़रीब परेशान आहे, को इंतजाम कोन्हे, को खाधे पीते सामान। चवनि था ही DC किथे घुमा, MPA, चेयरमैन, काउंसलर, इहे काथे घुमनि? ॾिसो इहे वॾियुनि गाॾियुनि में घुमंदा था वठनि सरकारी ख़र्च ते। इहे हिननि खे छा आहे, ॿुॾे पई थी, अवाम पई थी ॿुॾे। जेको चेल खां मथे पाणी बीठो आहे, तक़रीबन हिनखे त महीनो थी वियो आहे। पर हीअं त असां इहे रोडनि ते ई गाॾियूं हिननि जूं वॾियूं पराडाऊं इहे ॾिठियूं आहिनि। बाक़ी हिननि का मूवमेंट असांखे हींअर ताईं माना टके पैसे जी बि न ॾिनी आहे। को आला अमलदार या चूंडियल नुमाइंदो बि न पातो ज़ुल्म। सूरत हाल इहा आहे त हिते पीपुल्स पार्टी जा नुमाइंदा असां वटि पहिरें ॾींहुं पहुता। ख़ान बहादुर भट्टी आयो ऐं हुन सां गॾु सचल सामी जेको आहे पंहिंजो लाला अरशद उहो बि पहुतो। मां सॼो जाइज़ो करे हलिया विया। उन खां पोइ असांखे हिते तकलीफ़ हुई मानी जी। असां कैंप में रहिया पिया, असांजे घर में हेॾो पाणी आहे। पोइ असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि वरी उन्हनि ॾे असां वियासीं। उते उन्हनि खे अपील कई त भाउ ख़ुदा असांखे मानी त ॾियो न, पाणी असांजे घर मां कढाए ॾियो। पर हुननि असांखे बाक़ी मां इहो चवणु चाहियां थो त लाला अरशद तूं पहिरें ॾींहं हिते आएं, हेॾो विज़िट करे वे, तुंहिंजी हेॾी वॾी सचल सामी आहे, तूं ॿाहिरें मुल्कनि खां फंड वठी ईंदो, हिन महिल ताईं तुंहिंजो वरी असां मुंहुं न ॾिठो आहे। साईं ॾिसो न, कचा चांवर तव्हांखे ॾियनि, हिकिड़ी मशीन ॾियनि, हीउ माण्हू हीउ तव्हां कीअं रहंदो? हीउ कंहिं MPA जे ॾाढो अहिड़ो पाणी गंदो बीठल आहे? तूं मूंखे ॿुधाए। हा, उते न बीठो आहे। बहरहाल असांजी कॉलोनी खे सदाईं इग्नोर कयो वेंदो आहे। तव्हांखे इहो मां ॿुधायां त हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा तव्हां चओ था त रुॻी मिलण बि माना वरी गनीमत आहे। हा, तक़रीबन ताज कॉलोनी मां जेके बि चाचा छा सूरत हाल आहे? हीउ कीअं था रहो तव्हां? असां मजबूरी खां वेह रहूं, छा कयूं? अच्छा जी जी, घरनि में त पाणी बीठो आहे। तव्हांजा घर किरंदा, को पुछा करण आयो अथव? न बा, केरु कोन पुछण आयो आहे। अच्छा, न वोटनि महिल ईंदा? बिल्कुलु, असां वटि वोटनि जे लाइ त अचनि था, पर हिन महिल त जांच कोन था कनि न। ही छा सूरत हाल आहे? ही ज़हरीलो पाणी आहे, ही त गैस्ट्रो वधंदी, बीमारियूं वधंदियूं, ही तव्हांजूं जॻहियूं किरंदियूं।
ही त रुगी फोटो कढण साईं सम्झूं था ही कुदरती अज़ाब ना आहे पर ही हितां जे हुकुमराननि अज़ाब कयो आहे हिते ही बजाए कंहिं सिंधी क़ौम जी मालिकीअ बजाए पर ही वेतर पंहिंजी सियासत चमकाइण जे ख़ातिर हिकिड़ी देग ॾी उन जे मथां 4 फोटू कढी सोशल मीडिया ते रखनि था पर हिते केर बि माना पुरघोर नथो लहे। तव्हां ॾिसो एतिरे क़दुरु सॼी सिंध जी इहा सूरत हाल आहे पर जिथे जिथे कॉलोनियुनि में माण्हू आबाद आहिनि उतां जी त तमामु बदतरीन सूरत थी चुकी आहे। सोसाइटी खां वठी जेके बि कॉलोनियूं आहिनि मेराण कॉलोनी आहे ताज कॉलोनी आहे साईं मुंहिंजा ग़रीब आबाद आहे उते साॻी इहा सूरत हाल आहे पर केर बि हितां जो नुमाइंदो उते अचण लाइ तयारु न आहे छो त ही पंहिंजे ठठनि ऐशनि आरामनि में वेठा आहिनि सिंधी क़ौम जी हिननि खे का बेड़ी का ज़रूरत न आहे। जी नाज़रीन ही ताज कॉलोनी नवाब शाह जेको पीपल्स पार्टी जेको सिटीअ जो सदर आहे खान बहादुर भट्टी उन जो इलाइक़ो आहे। हिते पहिरें ॾींहं खां वठी अनिल कपूर वाला डायलॉग लॻाया विया आहिनि ही सिंध जा माण्हू ॿुॾनि था ही तव्हां ॾिसंदो त पाणी जो कलर कहिड़ो आहे पर जेको बि माण्हू हिते ॻाल्हाए थो या त उनखे लालच ॾेई चुप कराए थो वञे या त उन्हनि खे हथु रखी उन्हनि खे ख़ामोश कराए सॼे हितां जे हज़ारे माण्हुनि जो क़त्लु कयो थो वञे। ही ग़रीब ऐं मिसकीन माण्हू दरपदर आहिनि। असां कैंपुनि में वियासीं उतां जे कैंपुनि जा माण्हू उतां दाऊं था कनि उतां जूं जेके औरतूं हुयूं असांजूं माइरूं भेनरूं हुयूं हुनजो चवणु आहे त असांखे 5 ॾींहंनि खां वठी बुख ते रखी राति 1:30 बजे असांखे अहिड़ो खाधो ॾिनो वियो आहे जेको जानवर बि न खाईंदा आहिनि। न हिते डॉक्टरनि जी टीम आहे न हिते मच्छरमार स्प्रे आहे न पाणीअ जो नेकाल आहे न का बि शइ आहे मख़सूस माण्हुनि जे घरनि जो पाणी नेकाल कराए पियो वञे। त हितां असां मुसलसिल सिंध टीवी कवरेज कई आहे पर शायदि हितां जे MPA हितां जे चूंडियल नुमाइंदनि हितां जे DCA जो ज़मीर अञा सुतल आहे अञा हू नथा जागनि अञा अघू निंड में आहिनि त ही शायदि कंहिं वॾे अलमीअ जो इंतज़ारु था कनि त ही सिंधी माण्हू हाणे ॿुॾी मरनि। हा अमड़ आहे ही तव्हां ॾिसंदो त हीअ छा सूरत हाल आहे मां 2 महीने पानी इधर चला है किसी ने कोई वारस नहीं है। वो देख रोड खाली ये देख रोड खाली ये देख बाकी इतना सा पानी तू बेटा ये इधर आते हैं बड़े बड़े फोटो सोशल मीडिया पे करते हैं कि हमने पानी निकाल दिया है हम मुर्गी खिला रहे हैं हम गोश्त खिला रहे 7:30 बजे तो 12 बजे तो रोटी भेजी है स्कूल में भी चावल वो बोल रहे हैं इतने चावल जो कोई जानवर भी नहीं करोड़ों के हिसाब मिला। हम चावल रात दिन खाएं क्या चावल खाएंगे रात दिन हमारे लिए रोटियां खुट गई हैं क्या है उनके बच्चे खाएंगे चावल दिन रात बच्चे रात दिन चावल रुखे खाएंगे। एक तो हमारे बेचैनी लगी पई पानी भरा पड़ा है बेटा मेरा तो ना आगा ना पीछा बेटा मेरे को तो पानी निकाले मेरे को कुछ नहीं चाहिए। पानी जेको आहे 2 महीननि खां लगातार हिते जमो आहे जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो काॾे मूव आउट थिए ई कोन पियो। असांखे का शइ न खपे हुकूमत खां काई इल्तिजा न आहे त का शइ न खपे। हीउ जेको पाणी आहे गंदो इहो 1000 बीमारियूं पैदा पियो करे। असांजी इल्तिजा आहे DHO खे ऐं WHO खे उहो ही पाणी जेसीं ताईं न निकिरंदो राति जेका कंडीशन ई निकिरे नंढड़े 4 साल जे ॿार खे सीवियर डायरिया थी वई आहे सीवियर डिहाइड्रेशन थी वई आहे। असां खणी विया आहियूं हॉस्पिटल उते हॉस्पिटल कवर कराए वरी ॿियो ॿार सेकेंड थी वियो। कल्ह पोड़े खे जेका डायरिया थी वई पाड़े में पोड़े खे डायरिया थी वई उहो उनजी त डेथ थी वई आहे उनजी डेथ थी वई आहे अॼु। ही बराए महिरबानी असांजी इल्तिजा इहा हुआ त ही जेको पाणी आहे इहो गंदो इहो कढियो वञे। सभिनि खां पहिरियां असांजी इहा ई पंहिंजो इल्तिजा आहे त ही पाणी कढियो वञे ॿी काई शइ असांखे न खपे। ही जेको गंदो पाणी आहे हू गंदगी ॾिसो ही असांखे बीमार कंदी असांजे हिननि मासूमनि बच्चनि खे बीमार कंदी। ही वॾी ख़तरनाक जेका शइ आहे ही पाणी आहे जेको 2 महीननि खां वठी जमो आहे। बाक़ी जेको ओड़े पाड़े जो ग़रीब आहे घर भॻल आहे छा थो मिले मानी में छा थो मिले मानी में रुगी चांवर पिया था ॿी का शइ कान्हे जेको असां जहिड़ा पोड़ा पका चांवर खाईंदा ई न आहियूं डॉक्टर जी मना थियल आहे हू चांवरनि ते ज़ोर आहे। मां पाण कुरेशी आहियां मुंहिंजो पोइते घर आहे छती किरी पई आहे भलिया तव्हां ॾिसो रुगो चांवर था ॾियण चांवरनि सां ई हालत आहे बिना चांवर सुठा हाणे रोज़ी आहे रिज़्क़ आहे चांवर सही आहिनि मानी भली आहे मानी सही आहे मानी कंहिं ॾे सार संभाल वारो माण्हू न आयो आहे गलनि वारा आहिनि के पंहिंजे घरनि जी वसूं कयूं वेठा आहिनि पाणी जी का सहूलियत को माण्हू बीमार थिए के डॉक्टरनि जी टीम इहा फैसिलिटी न आहे। इहो कुझु बि न आहे हेॾे परते पुछे रोड ते हलिया वञो हिते बि ॾिसे कैंप रोड ते माण्हू वेठा आहिनि ईअं उहे बि बुख ते वेठा आहिनि उन्हनि खे मिले बाक़ी स्कूल वारनि खे मिलनि था बाक़ी हुननि खे कोन था मिलनि। केरु थो चए रुगो चांवर था मिलनि रुगो जो चांवर सुका चांवर असां बीमार माण्हू सहकूं था पिया सॼो ॼारे सां हफ़्तो ई चांवर मिलिया मानी में कुझु बि न मिलियो आहे का शइ न मिली आहे चांवर में बीमार लॻा पिया आहियूं थी कोन था सघूं बाक़ी छा ॾिसी छा थो हालत छा थो थी
ॾिसो असांजी हालत मच्छर अहिड़ा आहिनि जो मथे चढ़ी वियो त बचनि जी हालत ॾिसो हिते 4-5 जीअं जॻह ॿुॾी वई आहे न असां हिते ई वेठा आहियूं घर ॿार किरी पियो आहे असांजो ॼण सम्झ सॼियूं बसि हिकिड़ो ॾींहुं सिर्फ़ु कल्ह राति 1:30 बजे ॾिनी अथनि बसि रुपया बि कुझु बि कोन ॾेई था वञनि बुख ते मरी विया वेही 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 सुकी न डॉक्टर न मच्छरनि जो स्प्रे आहे न लाइट आहे न कुझु बि न आहे असां वटि कॾहिं खां वठी तव्हांखे मानी घणा ॾींहं थी इहे असांखे जो 6 ॾींहं स्कूल में त इहा ई चांवर राति जो केॾी महिल ॾियनि था केॾी महिल मानी कल्ह राति वरी थोरी फछड़ी कई आहिनि त पोइ मानी मोकिली आहिनि राति टाइम सां 2-3 रुॻी चांवर था ॾियनि न हुन में मथे सां ॻाल्हि कई त न गिह आहे न हुन में लूणु आहे का शइ न इन करे वेठा आहियूं भला हाणे पेट खणी कोन रहे असां घर तूं ईअं पोयां घर आहे मुंहिंजो दर खोले ॾिसंदे ईअं हेठि मथे तला उन लाइ ठाहिण जे लाइ कुझु नथा कनि कुझु बि न हीअ रुॻी 2 किलो अटो ॾेई वीडियो भरे विया आहिनि इहा भरे विया आहिनि हाणे इहे बि मिलनि या न मिलनि मिलंदा आसूदनि खे असां माण्हुनि खे छा मिलंदो पुटु जी न हीअ असांजी हिकिड़ी अमड़ आहे तव्हां ॾिसंदो तुंहिंजे बेवा औरत आहे हिनजी तव्हां हालत ॾिसंदो त हिनजी जेकी चए थी रुॻी चांवर नज़र बि हिनजी न आहे त हीअ जेकी सिंध जी हिननि हालत कई आहे माण्हू दरपदर आहिनि रुॻी चांवर जेके आहिनि उहे बि 7 ॾींहंनि खां पोइ हिनखे जेके आहिनि से गैर मयारी खाधो ॾिनो थो न हिते मच्छर आहे जेको स्प्रे आहे न को डॉक्टर जी टीम आहे रुॻी दवाऊं आहिनि त मेडिकल टीमूं ठही वियूं आहिनि त इहा सूरत हाल आहे आसिफ अली ज़रदारी जे पंहिंजे शहर में माण्हू हितां जा दरपदर आहिनि हिन वक़्तु असां भटीपाड़े में मौजूदु आहियूं तव्हां ॾिसंदो त घरनि में मुकमिल तौर ते पाणी हेठां इंतिज़ामिया गायब आहे चूंडियल नुमाइंदा गायब आहिनि गरीब दरपदर आहिनि सूरत हाल ये है कि ये UC 9 वार्ड नंबर 1 ताज कॉलोनी भट्टी मोहल्ले की जानिब से जानी जाती है और यहाँ पे पीपल्स पार्टी के यहाँ सारे वर्कर हैं और जो दीगर मुखालिफ पार्टियाँ हैं PTI होगी GDI होगी आज तक जब से बारिश स्टार्ट हुई और गटर लाइन ये सारी बंद है किसी ने भी कोई सपोर्ट नहीं की बल्दिया के हवाले से हमें कोई सपोर्ट नहीं की जा रही और यहाँ पे गरीब आवाम है लोगों के घरों में पानी जाया जाए आप देख सकते हैं कैमरामैन दिखाना चाहे तो दिखा सकता है यहाँ पूरा घर भरा हुआ है और यहाँ पे कितने तकरीबन 15 से 20 घर हमारे यहाँ से टूट के गिर गए। अच्छा कोई पूछने वाला नहीं आया है कि आपने खाना खाया है नहीं खाया है पानी निकालने के लिए? नहीं कोई भी पूछने नहीं आया कोई भी पूछने नहीं आया। पीपल्स पार्टी तस्वीरें निकाल रहे हैं ये जो पैंट शर्ट पहन के ये घूम रहे हैं ये कहाँ की तस्वीरें हैं भाई? ये जो जितनी भी है ना ये सारी मीडिया के हवाले से इन्होंने अपनी पोस्ट बनाई हुई है बाकी और कुछ भी नहीं है ये पब्लिसिटी की जा रही है। असांजो मतलब असांजा घर ॿुॾनि पिया असांजा घर ठही वञे असांजो पहिरियों पाणी कढो न ही सरकारी इदारनि जा पाणी कढनि बिजली घर जो कढनि था शहर जो कढनि था ही ग़रीब आवाम काॾे वेंदी ही मिसकिन ज़बरदस्ती था पाणी कढनि ज़बरदस्ती को चवनि था असां कढंदासीं पोइ हाणे ख़बर न आहे असांखे कॾहिं ॾींदा अलाए पोइ असांखे चवंदा पोइ वारो आहे तव्हांजो पोइ अलाए ही हलिया वेंदा पोइ असांखे केतिरा ॾींदासीं। नाज़रीन वक़्तु असां डिप्टी कमिश्नर हाउस जे ॿाहिरां मौजूदु आहियूं तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसंदो त ही जेके ट्रकूं आहिनि इन में असां पुछा कई आहे त टेंट ऐं जेके राशन आहिनि पर अञा ताईं पुलिस जे निगरानीअ में बीठियूं आहिनि माण्हू सिंध जा दरपदर आहिनि नवाबशाह ज़िले जा माण्हू दरपदर आहिनि पर शायदि हिते सियासी रसाकशीअ जे करे ही ग़रीबनि खे ऐं मिसकिननि खे तंबू नथा ॾिना वञनि माण्हुनि जेकी हीअ मॉनसून जी बारिश हुई उहा वसंदड़ बरसाति में रोडनि रस्तनि ते गुज़ारी आहे उन्हनि जा मासूम ॿार उन्हनि जूं औरतूं 24 कलाक 36 कलाक जेको आहे सो मींहं में पुसंदा रहिया आहिनि पर उनजे बावजूदि बि ही जेके ट्रकूं अचनि थियूं अॻु में बि ट्रकूं जेके सेकेंड वेयर हाउस ते आयूं तंबुनि जूं मच्छरदानियुनि जूं या ॿियूं जेके शयूं आयूं उहे ज़ाहिर न थियूं उहे मनपसंदि माण्हुनि खे ॿुधाए पियो वञे त जेके चेयरमैन हुआ जेके चवनि था त असां कसम बि न कयूं आहे पर उनजे बावजूदि उन्हनि जे हवाले थी वियूं उन्हनि मिटनि माइटनि खे ॾेई ऐं जेके ॾेई हवाले करे छॾियूं ग़रीब दरपदर आहे असां मुख़्तलिफ़ हंधनि ते कवरेज कई आहे पर यकीनन हींअर तमामु घणी सूरत हाल आहे हिते ट्रकुनि खे हिते बीहण जे बजाए फौरी तौर ते डिप्टी कमिश्नर साहिब खे घुरिजे त पंहिंजे निगरानीअ में ही टेंट उन्हनि मिसकिननि ताईं पहुचाए उन्हनि ग़रीबनि ताईं पहुचाए जेके मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ऐं मथाई वारनि हंधनि ते हिन वसंदड़ मींहं में पंहिंजा मासूम ॿार माज़ूर ज़ईफ़ जेके पीरसन वाल ते खणी वेठल आहिनि तमामु घणी ॾुखी सूरत हाल में आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते ही तंबू डिप्टी कमिश्नर साहिब खे पंहिंजे निगरानी में ॾियणु खपनि न की कंहिं हिकिड़ी सियासी पार्टी जे माण्हू खे ॾियणु खपनि।
चाचा छा सूरत हाल आहे तव्हांजी हीअ अज़ाब में कॾहिं खां वठी आहियो? साईं जीअं मींहं शुरू थिया आहिनि उन ॾींहं खां वठी वॾी हालत आहे। अञा माण्हू फाथा पिया आहिनि वीचारा, को माण्हू कोन्हे हिते इंतिज़ामिया जो जेको हुननि जी ॿाहिरि करे। वे हिकिड़े ॾींहुं हिननि खे वीचारनि कैंप वारनि खे मानी ॾियनि था त 2 ॾींहं वीचारा बुख थियनि। ही पाणी गंदो थी वियो आहे, तव्हां कीअं था रहो चाचा? हिते अज़ाब ॿुधायूं था न, केरु पुछण वारो ई कोन्हे, पाणी केरु कढाइण वारो ई कोन्हे। मशीनूं आहिनि चंद जेके पंहिंजनि घरनि में पिया माण्हू कढनि। मेन शइ ई क्लियर कराए ॾियनि। असां वरी अपील था कयूं तारिक चौधरी साहिब खे, MP आहे असांजो, उहो कॾहिं ॾिठो अथव? न इलेक्शन खां पोइ असांजी मुलाक़ात न थी आहे। हा पर किथे फोटू बोटू में को नज़र अचेव थो? न न न न न फ़िलहाल असांखे नज़र ई केरु कोन्हे, पर केरु बि कोन्हे। पहिरें ॾींहुं ॿुधाया जेको खान बहादुर भट्टी साहिब, वरी उन्हनि मां बि केरु ज़ाहिर कोन्हे को। भाई छा सूरत हाल आहे? अदा नवाबशाह में 23 तारीख़ खां ई बारिश जो पाणी थी वियो आहे। नवाबशाह वारनि जी केरु सार संभाल करे कोन थो। हिते ग़रीब माण्हू रहंदा, हेॾा अमीरनि जी कॉलोनी आहे। हीअ तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु ही फारसी बाग आहे जिते 72 माण्हू रहनि था। इहा कॉलोनी बिल्कुलु जेको आहे सो साफ़ आहे। हिते पैसे वारा माण्हू रहनि था। हीअ ग़रीबनि जी कॉलोनियूं आहिनि जेके हिनखे वोट ॾेई हिनखे खटाईंदा आहिनि। त इहा सूरत हाल आहे नवाबशाह जी। हिते DC घुमा, हिते MPA घुमा, हिते 72 माण्हू घुमनि। हीअ तमामु घणी सूरत हाल आहे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त हीअ तमामु घणी हीअ जेकी सूरत हाल आहे हीअ तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। हीअ जेका माण्हू बीठा आहिनि न इलेक्शन में, वॾी वॾी ॻाल्हियूं था करनि, कोन हिननि खे पुॼंदो। वॾनि माण्हुनि जी कॉलोनी आहे, हिन में पाणी न आहे। हिते पैसो ख़र्च आहे, ॾंढो आहे, असां वटि त कुझु बि न। असां इहो आहे पाणी अची वियो आहे, घर कुझु किरी पिया आहिनि ऐं असां सभु बचा वठी रोड ते आहियूं। केरु बि कोन आयो आहे। असां वरी मिसकिन माल आहे, ॿार बचा सभु पट थिया आहिनि। न को तंबू केरु ॾिनो आहे, न केरु आयो आहे, केरु बि कोन आयो। हाल ॾिसो पिया, असां ग़रीब आहियूं, असां वटि केरु कोन आयो आहे। वोट वठी था वञनि पर केरु कोन ज़ाहिर कोन थियो आहे। अॼु ताईं असांजा घर ॿार सभु ड्राई पिया आहिनि, पुछण कोन आयो आहिनि। जेके सिमनाला आहिनि हुन पासे खां माण्हू जेको पंहिंजो नेकाल कंदा आहिनि उहो पाणी असांखे हिते ॿोड़ियो आहे। सिमनालो जेको आहे तक़रीबन 4 या 5 जॻह ते टुटी पियो आहे। हिकिड़ो ॿधूं था ॿियो टुटे थो, ॿियो ॿधूं था टियों टुटे थो। हाणे इहा हालत आहे, सॼो ॻोठु ॿुॾियो पियो आहे। सभु ॻोठ वारा तक़रीबन हारी वारी असांजा मिट माइट लॾे विया आहिनि। असां हाणे ॻोठ में सिर्फ़ु हिकिड़ो ई 2 घर आहिनि जेके मथे आहे। सॼो ॻोठ में पाणी आहे, घर सिर्फ़ु 2 मथे आहिनि। सिर्फ़ु ॻोठ खे संभालियो असां वेठा आहियूं। न पाणी आहे, छा गैस जेको हो असां वटि उहो बि कोन्हे, उहो बंदि आहे बाबा। छा त चवंदा हुन में पाणी आहे। हाणे जेके 2-3 घर वेठा आहिनि उनखे न काठियूं आहिनि, न कुझु आहे खाइण पीअण जो। ऐं DC खे ADC AC सभिनी मुख़्तियार सभिनी खे असां कॉलूं कयूं आहिनि। असां मथे ॻाल्हायो आहे, हू चवंदा बाबा असांजे हथ में कुझु कोन्हे। मां पोइ असां हुनखे चऊं तव्हांखे जे कमदारी करणी आहे, तंबू मच्छरदानियूं आयूं आहिनि, कुझु बि न, कुझु बि बाबा। असांजे ॻोठ छा असां पूरे UC खे कंहिंखे कोन मिलियो न। कीअं था रहो पुटु तव्हां हिते? कहिड़ी मानी बानी मिली आहे तव्हांखे? कुझु का शइ मिली आहे? न बसि गुज़ारो थिए पियो, एतिरो ख़ासि कुझु सामान बि न आहे। सामान ख़तमु थी वियो। न असांजा घर त कोन बचा आहिनि, तॾहिं त असां हिते ॻोठ जे उतां खां उन में पनाह वरिती आहे। अच्छा, कीअं पुटु के तव्हांजे घर में बचा आहिनि घर? अगरि घर बचनि हा पोइ असां स्कूल में छा लाइ रहूं आहे। उहे तव्हां खाद खुराक कीअं था रद पचा कयो? ॾाढी मुश्किल आहे, असांखे ॾाढी प्रॉब्लम थी थिए ऐं ख़ासि तौर ते जेको गैस आहे उहो बि कोन्हे हींअर। नाज़रीन, हिन वक़्तु असां यूनियन काउंसिल घंटतड़ जे तारीख़ी ॻोठ घंटतड़ में मौजूदु आहे। मुकमल ही वीचारो जेको नौजवान आहे हीउ आयो आहे त 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिननि ही काठियूं आयूं आहिनि। हिन खां पुछंदासीं त केरु हिन जी का सार लहण आयो आहे? बाको तव्हांजी को सार लहण आयो आहे? न सर, को बि सार लहण न आयो आहे। इंतज़ामिया को बि न आयो आहे। हीउ सिर्फ़ु तव्हां आहियो जेके हिते आया आहियो। पाणी आहे घरनि में एतिरो थी वियो आहे, हर शइ जायूं वायूं किरी पियूं, सभु शइ किरी पियो। तव्हां रिस्क खणी कीअं था वञो? किथे को खॾो हुजे? सर खॾा त आहिनि पर बसि ॾंडा आयासीं, अॻिते ॾंडा ही लॻल आहिनि। रोड सां अचूं वञूं था घरनि में, हिते जाम पाणी आहे। सामान वामान जी केरु पुछा करण न आयो आहे अञा ताईं। टोटल जेके बि हिन ॻोठ वारा आहिनि, टोटल जेके मज़दूर तबिको आहे, को बि ड्यूटी वारो न आहे। अच्छा, कम मिली आहे तव्हांखे? को टेंट, को राशन, को ॿियो? न साईं, को बि मदद न आहे थी। कल्ह मां जेको आहे सो PDM वारनि सां ॻाल्हायो, हुननि चयो DC साहिब तव्हां सां राब्तो कंदो, पर अञा ताईं DC साहिब को राब्तो न आहे कयो हुननि जो। पाणी जी हाई स्कूल में एमड़े ॿार बचा वेठा आहिनि पियो, हाणे छा कयूं? सॼे ॻोठ जा ॿार हिते आहिनि? सॼे ॻोठ जा ॿार हिते आहिनि। को बि चूंडियल नुमाइंदो तक जो MN MP अञा ताईं केरु बि लड़ी न आया। सेक्रेटरी साहिब कोन्हे आयो। हीअ असांजे साम्हूं यूनियन काउंसिल आहे। इहा बि तव्हां ॾिसो त हिन सां कहिड़ी हालत आहे। यूनियन काउंसिल ई ॿुॾो पई आहे, चूंडियल नुमाइंदा केरु बि ज़ाहिर न आहे थियो।
अच्छा पोइ जेकर वधीक बारिश पई पाणी निकाल करण जो को भला बंदोबस्त कयो अथनि न को बि बंदोबस्त न आहे ऐं जेको आहे सो को बि निकासी जो पीडीएम साहब तां राब्तो कयो उहो चवंदा डीसी सां राब्तो जी हा उन्हनि चयो त डीसी साहिब तव्हां सां राब्तो कंदो उन्हनि शिकायत नंबर पंहिंजो ॾिनो आहे उन ते वञा ताणी जेको आहे सो को राब्तो कोन्हे कयो डीसी साहिब जी नाज़रीन वक़्तु असां मेन सोसाइटी जेकी गिरड स्टेशन आहे उते मौजूदु आहियूं। ही जेकी 23 अगस्त जे राति खां बारिश पई हुई बारिश पवण जे करे वापडा ज़िले इंतिज़ामिया तोणे बल्दिया जी बदतरीन बद इंतिज़ामी ज़ाहिर थी त जेकी गिरड स्टेशन मुकमिल तौर ते पाणी हेठि अचण जे करे HM ख्वाजा जेको टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी लाइट गुज़िरियल 48 कलाकनि खां मुअतल आहे जेके डिस्पोज़ल आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि आहिनि जॾहिं त हिन ई एरिया में बासर माण्हुनि जे ऑफिसुनि बंगलनि जा पाणी निकाल कई पियो। हितां मुंहिंजे कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त मुकमिल तौर ते जेको आहे सो गिरड स्टेशन आहे हिते गुज़िरियल ॾींहं खां वठी फोटो सेशन कराए पियो वञे ऐं माण्हुनि खे इहो ॿुधायो पियो वञे त जेको आहे सो वॾा इंतज़ाम कया विया आहिनि पाणी जे निकास जे लाइ जल्द बिजली बहाल थींदी पर हिते ज़ीरो कारकर्दगी आहे। हिते पाणी निकाल करण जे हवाले सां अञा ताईं का बि ज़िले इंतिज़ामिया जी हिकमत अमली नज़र नथी अचे। डिस्पोज़ल न हुजण जे करे जमाली कॉलोनी मेरान कॉलोनी गुलशन भिटाई कॉलोनी सचल सरमस्त कॉलोनी सोसाइटी तोणे शहर जो जेको ओरियों हिसो आहे कायदेवाम यूनिवर्सिटी कॉलोनी इमामा कॉलोनी मुकमिल तौर ते जेके आहिनि से पाणी हेठि अची विया आहिनि। जेके मुज़मिल टाउन ॿिया जेके बि इलाइक़ा आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणी हेठि अची विया आहिनि। ऑफिसर ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु वॾियुनि गाॾियुनि पुलिस जे प्रोटोकॉल में घुमनि था। माण्हू दरपदर आहिनि नवाबशाह जा माण्हू बेयारो मददगार आहिनि। केरु हिननि खां पुछण वारो न आहे। का प्लानिंग नज़र नथी अचे को सिस्टम असांखे नज़र नथो अचे। तबाही ऐं बर्बादीअ जा मंज़र आहिनि त इहा सूरत हाल आहे नवाबशाह में।